साईं लुकमान हकीम हूंदो। लुकमान हकीम हिकमत जो मालिक हो। वण ॿूटी हुन सां ॻाल्हाईंदो हो। हा साईं। पोइ हाणे साईं लुकमान हकीम दवाऊं दारू माण्हुनि जा कंदो हो। हिकिड़े ॾहाड़े हिकिड़ो शख़्स आयो जेको गुंगो बि थियो, ॿोड़ो बि थी हिन वटि इशारनि ते पुॻो आहे। हा साईं। लुकमान हकीम ॾिठो त गुंगो बि आहे, ॿोड़ो बि आहे। हाणे छो न हिन खां ॾंडे कुंडे में हे ॿूटियूं कुटरायां, लटा कपिड़ा विझांसि, मानी बि खारायांसि, सिखंदो हूं है कोन। बाक़ी हिनखे पाण वटि रहाए, हिनखे शुरू करे सॼी मानियूं बि खाराएसि, लटा कपिड़ा बि ॾियसि। हीअ ॾंडे कुंडे में हलंदे हलंदे 4-5 साल गुज़री विया। जेका हिकमत ही सभु ही सिखी वियो। गुंगो बि थियो, ॿोड़ो बि थियो। हिकिड़ो ॾींहुं ख़ुदा जो थियो आहे। लुकमान हकीम वटि हिकिड़ो मरीज़ खजी आयो आहे जंहिंजे मेजाले में हो ॾेॾर। हा साईं। हाणे साईं लुकमान हकीम छा कयो आहे, उनजो मथो चाक करे ॾिठई त ॾेॾर हिनजे मेजाले में वेठो आहे मथे में। हाणे त हिन छा कयो आहे, लुकमान हकीम शीख हिकिड़ी तपाए पोयां ॾिए पियो ॾेॾर खे त ॾेॾर ॿाहिरि टप ॾेई निकिरे। उन गुंगे कयो हूं हूं त लुकमान हकीम हथ पोइते हटायो। हिनखे चई ॻाल्हि ॿुध, गुंगो बि थिए, ॿोड़ो बि थिए, हाणे इहो ॾेॾर ॼाण, तूं ॼाण। मुंहिंजा जानी हुन छा कयो आहे, उन गुंगे कप खणी ऐं सन्हड़ी शीख सां चइनी पेरनि जे हेठां, ॾेॾर जे पेरनि जे हेठां कप ॾेई छॾी। मेजाले मूं पेर मथे थी विया। हाणे पेर मथे थी विया, साॻी शीख तपाए पियूं पोल में ॾिनई ॾेॾर खे त उहो जेको कप हो चइनी चंबड़ में कप खणी परे ज़प को वञी ॾेॾर कयो। लुकमान हकीम हिन खां पुछा कयो, ॾे ख़बर जान तूं केरु आहीं, किथां जो आहीं जो ॿोड़ो बि थिए, गुंगो बि थिए। चए हा साईं, ॿोड़ो बि थियुसि, गुंगो बि थियुसि। जे ॿोड़ो ऐं गुंगो न थिया त तूं मूंखे पंहिंजी हिकमत कोन ॾसी आहे। हिन खे चई वाक़ई तूं सही थियो। हाणे तुंहिंजो नालो आहे अफलातून। हाणे त उन अफलातून नालो रखिजी वियो। हाणे साईं जड़ ॿूटियूं घोटे पियो ऐं माण्हुनि खे ॾिए पियो। लुकमान हकीम हीअ बि ॾिसंदो वञे, साफ़ सिखी हीअ बि थी वियो हिकमत जो मालिक। हाणे त हिकिड़ो ॾींहुं ख़ुदा जो थियो आहे। हिन खे चई अफलातून ॻाल्हि ॿुध, हाणे इहो तेल पियो अथई, इहा कड़ाही पई अथई, इहे दॿा 18 किलो जा तेल जा भरिया पिया अथई। कॾहिं बि मुंहिंजो इज़राइल साह कब्ज़ करे त पोइ मूंखे वढे टुके टुकड़ा टुकड़ा करे इहो 18 किलो तेल जो हारे हिन कड़ाही में ऐं कड़ाही खे बाहि ॾिजांइ। मुंहिंजे लाश खे टुकड़ा टुकड़ा करे सॼो इन में विझी हीअ शीशी त इहा हारजांइ, मां वरी साॻियो बूतो ठही वेंदुसि। साॻियो इंसानु। पोइ वरी हीअ शीशी विझंदे त मां उथी वेही रहंदुसि। सुभान अल्लाह। हिन चयो हाओ, चए हा। चए ठीकु आहे। हाणे साईं हिकिड़ो ॾिहाड़ो ख़ुदा जो थियो आहे। हिते अलाह मलकल मौत खे मोकिलियो आहे। चयो वञ लुकमान हकीम जो साह कब्ज़ करे आ। हाणे साईं शाम जो टाइम आहे। मलकल मौत पुॻो आहे लुकमान हकीम वटि। अस्सलाम वालेकुम। चए साईं वालेकुम अस्सलाम। लुकमान हकीम पुछा कयो मलकल मौत ॾे हवाल। चए साईं अलाह मोकिलियो आहे त लुकमान हकीम जो साह कब्ज़ करे आ। केरु ॻाल्हि ॿुधो, तव्हां मूंखे घटि में घटि सुबुह जो ॿुधायो आहे त मां संगत खां मोकिलाए चाहा, पोइ अॼु तूं साह कब्ज़ करी हा। हाणे सिजु लहण वारो आहे। हाणे एॾो तूं मूं ते रहम कर, कुर्ब कर जो राति जा 4 पहर छॾे वञ।
मां यारनि दोस्तनि खे मोकिलाए अचां सुबुह जो मुंहिंजो जी साह तूं कौज़ कजांइ। हाणे साईं मलकल मौत मोटी वियो आहे अलाह पाक वटि। अलाह पुछा कसि ॾे ख़बर चइसि ही हक़ीक़त आहे ही ॻाल्हि आहे। मूंखे मोहलत वरिती अथसि 4 पहर राति जा चई सुबुह जो अची साह कौज़ कजांइ। अलाह पाक मलकल मौत खे चयो चए तूं मलकल मौत आहीं पर लुकमान हकीम तुंहिंजे मारण खां हाणे चढ़ी वियो। मलकल मौत चयो मां सुबुह जो घुमाए थो अचां चयो वञ जांइ त ख़बर पवई। हाणे साईं लुकमान हकीम छा कयो आहे जो 99 पाण जहिड़ा हम शिकिल ठाहे विहारे छॾिया आहिनि। 100 पाण थियो हिकिड़ो ॼणो पाण थियो 100 ॼणे जो थी वेही रहियो आहे। मुंहिंजा जानी सुबुह जो मलकल मौत आयो आहे अचे चई अस्सलाम वालेकुम त 100 ॼणे चयो साईं वालेकुम अस्सलाम। लुकमान हकीम चुप कयो वेठो हुजे विच में हिते मलकल मौत ॾिसी ॾिसी ॾिठसि कहिड़ो आहे लुकमान हकीम जंहिंखे मां मारियां। ईअं चयो कखंड पैर ॾेई वापसि मोटी वियो। अलाह पाक पुछा कयोसि ॾे ख़बर मलकल मौत चए साईं वाक़ई तव्हांजी ॻाल्हि सही आहे लुकमान हकीम मूंखां ॾाढो आहे। चए हा पक थियई चए हा साईं पक थी वई। सुभान अल्लाह। चए हाणे ॻाल्हि ॿुध सुबुह जो वञजांइ सलाम वराए सभई सलाम वराईंदई पोइ हुननि खे चइजांइ बाबा खमीस लाहियो खॿे बग़ल जे हेठियूं तिर अथई लुकमान हकीम खे उन खे मारजांइ। चए हा हाणे साईं सुबुह थी आहे ठका अचे मलकल मौत कयो आहे लुकमान हकीम वटि चए अदा अस्सलाम वालेकुम त 100 ॼणे चयो साईं वालेकुम अस्सलाम। चए न त ईअं कोन थींदो खमीसड़ी लाहियो त मां ॾिसां। समूरनि को खमीस लहिराईंदो लहिराईंदो ॾिसंदो आयो जेॾी वक़्तु लुकमान वक़्तु पुॻो उनजो बग़ल मथे कराए ॾिठई त हा चए हा लुकमान तूं आहीं। मुंहिंजा जानी लुकमान हकीम चयो मलकल मौत खे चए यार ॻाल्हि ॿुध इहा ॻाल्हि तिर वारी मूंखां विसरी वई जे मां सभिनी खे तिर करे छॾियां ठाहे छॾियां त तोखे मलकल मौत कहिड़ी ताक़त हुई जो तूं मूंखे मारी हा। पर अलाह भली मुंहिंजो साह कौज़ कर। मुंहिंजा जानी हिन खे छा कयईं साह कौज़ कयो हिन खे मारियो हली वियो। उन ॾींहं खां पोइ छा थियो आहे इहा ई पेशन गोई हली आहे त तिर जी गुथी 100 चोटूं खाए थो वठे मूं वटि रमज़ान। ऐं तगारी वारी जेको न पियो हाणे साईं छा थियो आहे हिन जो साह कौज़ करे वियो। मुंहिंजा जानी अफलातून हिन खे छा कयो आहे वढे टुके तयारु करे टुकड़ा टुकड़ा करे कढ़ाई में विझी सॼो जेको दॿो तेल जो हारे ठोके कढ़ाई खे ॾिनई बाहि हिकिड़ी शीशी हारियईं हे साबित ठही वियो बूते जो बूतो वरी साॻियो लुकमान हकीम। हाणे साईं ॿी शीशी खणी हिते हारेसि पियो हिते अलाह जिब्राइल खे मोकिलियो चयो जिब्राइल वारो कर अहिड़ो कमु कर जो अहिड़ो वञी पर हणिजांइ जो इहा शीशी ॿाहिरि हरी वञे जे अंदरि हरी त मूंखे केर बि कोन चवंदो त को अलाह आहे चवंदा लुकमान हकीम अलाह मारींदो बि ॼारींदो बि इहो ई मूं वारी ॻाल्हि ख़तमु। सुभान अल्लाह। चए हा हाणे साईं अधु शीशी हारी अथसि हिते लुकमान हकीम ॻाल्हायो आहे त डाल जिब्राइल वठी जो पर हणे त अधु शीशी ॿाहिरि हरी वई। हाणे साईं लुकमान हकीम डाल वेठो थो करे अलाए कहिड़े मुल्क में आहे काए में बंदि आहे न को मरे न को जीए इहा कार पई थी करे डाल पियो थो करे। मुंहिंजा जानी हिते ख़र्क विरहायूं 6 ॿ खाधियूं मूं
बखा दियूं ॻाल्हि खणण वारे बखा दियूं ढोले मरी कल ॾिठो तूं ख़ुशि वेठा हई इहो ई लुकमान हकीम वाह साईं त बादशाह हो बादशाह मुंहिंजो मौला आहे उहो ज़माने जे टुकड़ी जो बादशाह हो पोइ त चैलेंज करे छॾी हुकुम ॾेई छॾी जेको ख़्वाजा ख़िदर मूंखे हाणे ॾसींदो उनखे मां पंहिंजी वॾवर धीउ बि ॾींदुसि अधु राज अधु भाग बि ॾींदुसि हाणे त हिकिड़ो हमरा आयो आहे अचे बादशाह वटि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बादशाह हुनखो ख़बर पुछा कई जवान केरु आहीं किॾे थो वञी चए साईं तव्हां ख़्वाजा ख़िदर खे ॻोल्हियो था मां तोखे महीनो मूंखे हिकिड़ी जाइ ते वेहारे खारां त ख़्वाजा ख़िदर मां तोखे ॾसियां वाह बादशाह चयो जवान इहो कमिरो अथई राति ॾींहुं जेकी खपई सो खा हाणे त हिन महीनो खाधो आहे तारीख़ पूरी थी आहे बादशाह कन में वठी ॿाहिरि कढियो चयो जवान ख़्वाजा ख़िदर किथे आहे हाणे जे ख़्वाजा ख़िदर हुजे ख़्वाजा ख़िदर रहंदो आहे पाणी में समुंड में अंदरि हेठि तरे में सुभान अल्लाह मुंहिंजा जानी हिते छा थियो हिते हिन चयो साईं मूंखे ख़बर ई कान्हे हिनखे फांसी चढ़ाए छॾियो बादशाह हीउ त मरी वियो कई वीचारा महीने जे हिसाब सां अचनि जेके फांसी ते चढ़ियो मरियो वञनि महीनो महीनो खाइनि मरियो वञनि हिते ख़्वाजा ख़िदर खे ख़बर पई ॾिठई त हे ज़ालिम पेट ते वञी था मरनि ख़्वाजा ख़िदर ठका अचे कयो आहे बादशाह वटि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बादशाह हिनखो हवालो थो चए जवान केरु आहीं किॾे थो वञी नालो छा अथई चएसई ज़ात जो मरी बरो चहां नालो जाड़ो ख़ान आहे तव्हां ॻोल्हियो था ख़्वाजा ख़िदर खे जेकॾहिं 12 महीना मूंखे वेहारे खाराई त ख़्वाजा ख़िदर मां तोखे ॾसियां चए जवान वेह हाणे साईं हीउ ख़्वाजा ख़िदर वेही रहियो आहे कमिरे हिकिड़े में 12 महीना वेही खाधो अथसि 12 महीना पूरा थिया आहिनि बादशाह कन में वठी ॿाहिरि कढियो चए जवान ॾे हवाल ख़्वाजा ख़िदर किथे आहे हिते हिन चयो साईं मूंखे का ख़बर कान्हे ख़्वाजा ख़िदर जी चेपो मूं चयो हाणे 12 महीना वञी वेही खां थो पोइ जो बादशाह मूंखे छॾियो त महिरबानी आहे जो फांसी ॾिनई तॾहिं बि महिरबानी आहे हिनजी चए मां महीने वारनि खे कोन्हे छॾियो तो 12 महीना भेल कई आहे मरी बरो चए कोन छॾींदो साईं चयो साईं तुंहिंजी मर्ज़ी आहे हिते साईं न 4 घुराया आहिनि वज़ीर कोटार कमदार नंढो छोकिरो हिकिड़ो माल चारी ईंदो हुउसि ढगियुनि जो उन चारी खे घुराए विहारे हिते वज़ीर ख़ूब पुछा कई वज़ीर 12 महीना आहिनि भेल कई आहे हिनखे सज़ा कहिड़ी ॾियां उहो वज़ीर चवणु लॻो साईं टंग में संगर हणाइनि बबर सां ॿधराए शिकार जा कुता छोड़ाईंसि त पटे खाई वञनिसि ॿियो कहिड़ी सज़ा हिते मरी बरोच चयो सचा सोना तो बि पंहिंजी ज़ात ॾसी अड़े कोटार तूं कहिड़ी गवाही थो ॾेई चएसई मां कहिड़ी गवाही ॾियां कासाई खे ॾियोसि त वढे टुके गोश्त में हलाए छॾींदुसि 12 महीना भेल कई अथसि हिते मरी बरोच चयो चए सचा सुहिणा तो बि पंहिंजी ज़ात ॾसी अड़े कमदार तूं कहिड़ी गवाही थो ॾेई चएसई मां कहिड़ी गवाही ॾियां याली जमाली वटि जड़ा वहड़ा खोड़ आहिनि 2 वहड़ा जड़ा घुराए पंजारी कंध में फासाए हिनखे टंगुनि में संगर हणाए पंजारी सां ॿधराए 2 लठियूं हणी वहड़नि मूं हथु कढियो नारे सूधी गले ॿूटी ॿूटी करे छॾींदसि हिते मरी बरोच चयो सचा सुहिणा तो बि नसुल ॾसियो अड़े छोकिरा तूं कहिड़ी थो गवाही ॾेई छोकिरे चयो साईं ॻाल्हि आहे त छॾे ॾेईसि वध में वधि दुआ कंदुई छॾे ॾेईसि त भलो अथई जेकॾहिं न त तूं ॼाण तुंहिंजो अलाह ॼाणे चई इहा ॻाल्हि आहे चई हा सही आहे ॻाल्हि आहे
हाणे जे मरी बरो जेको पुछा थो करे बादशाह जे जवान मरी बरो ते ॾे ख़बर हाणे तो हिन चइनी जा नसुल ॾिठा आहिनि तूं हे नसुल मूंखे ॾस चइनी जा चएसई मां तोखे नसुल ॾसिया आहिनि चइनी जा चए हाओ हाणे साईं हिते मरी बरो चए छा थो चवे चए थो साईं जेको तुंहिंजो वज़ीर आहे तोसां गॾु मानी थो खाए शिकारी आहे बालो बाले जो पुटु आहे जेको तोसां मानी थो खाए हीउ जेको कोटार आहे तुंहिंजो मूंखे कासाई खां कोहराए पियो चए कासाई जो पुटु आहे हीउ जेको तुंहिंजो कमदार आहे वड़नि सां मूंखे ॿधराए नारे ताणी गिहलाए पियो इहो चई हारी जो पुटु आहे हीउ जेको तुंहिंजो ॿकरियूं थो चारे माल थो चारे तोखे चई त छॾे ॾेसि दुआ कंदी तोखे ख़बर ई कान्हे बादशाह तो हिनखे लठियूं ॿियूं हूंदियूं गारियूं बि ॾिनियूं हूंदी हीउ सैयद जो ॿारु आहे जेको तुंहिंजो माल थो चारे तोखे का ख़बर कान्हे छोकिरे चयो चए थधो थी जवान बादशाह खे ख़बर ई कान्हे त को हीउ सैयद आहे जे मां सैयद आहियां त ख़्वाजा ख़िदर ख़ुदि तूं पाण वेठो ॻाल्हाई थो बादशाह सां ख़्वाजा ख़िदर ग़ाइब थी वियो ख़्वाजा ख़िदर ग़ाइब थी वियो मुंहिंजा जानी बादशाह वञी नंढड़नि जे पेरनि ते हथु रखियो नौकर जे ते चए सैयद जो ॿारु आहीं मूंखे बश्क कर मूं तोखे गारियूं बि ॾिनियूं लठियूं ॿाहियूं ख़्वाजा ख़िदर तो मूंखे ॾसियो आहे पंहिंजी न्याणी वठी हिनखे निकाह विझी चए सैयद जो ॿारु आहीं आहे बादशाही ॼाण तूं ॼाण इहो घरु ॼाण तूं ॼाण मुंहिंजा जानी ढॻियुनि जी पचर छॾे वियो हाणे छोकिरो शादी कयो बादशाह जे घर वेठो हुजे उनजे शादी जो भत मां बि खाई आयोसि ख़ारकूं विरायूं 6 ॿ खाधियूं मूं 2 खाधियूं ॻाल्हि खणण वारे 2 खाधियूं ढोले मरी कल्ह ॾिठो तूं ख़ुशि वेठा आई मुंहिंजा अब्बा